चोट जमाली जे ॻोठाणे संदन इलाइक़े में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण जी अपील कई आहे। ॻोठ रमज़ान ओठो जे रहवासी मोहम्मद रमज़ान ओठो जो चवणु आहे त पोलियो जूं टीमूं संदन इलाइक़े में न पियूं अचनि। हुन चयो त पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण लाइ मुक़ररु कयल अमलो ॾियारीअ ते कमु करे थो, जेको लिस्टुनि में फर्दी नाला लिखी गैर ज़िम्मेवारी करे पियो। पोलियो फैलाइण वारा फुड़नि वारा जेके आहिनि उहे तारीख़ ते रखिया विया आहिनि। जेके का ॼाण कोन्हे उनखे 200 रुपया तारीख़ उनखे तेल जा मिलंदा आहिनि, 300 रुपया उनखे तारीख़ मिलंदी आहे, 500 रुपया तारीख़ ते हू फुड़ा पीआरींदा आहिनि। कूड़ा नाला लिखी 20 ॿारनि मां 8 खे पीआरींदा त 12 ॿार रहिजी वञनि। मुंहिंजे भाउ जा असांजा 7 ॿार अॼु ताईं पोलियो वारो आयो केरु कोन्हे। जेके आयो उनखे चयोसीं भाउ माइयूं चवनि जी फुड़ा पीआरनि ॻोठनि में, असां नंढड़ा ॿार आहिनि ऐं जेके तारीख़ वारा असांखे न खपनि। ॻोठाणे मुतालबो कयो त संदन इलाइक़े में ॿारनि खे माज़ूरीअ खां बचाइण लाइ पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरींदड़ टीम माणी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk